खबर अवां शिकारपुर में शेयर कंदासीं। शिकारपुर की अदालत पीटीआई पाण अली अमीन गंडापुर के रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। अदालत अली अमीन गंडापुर की जिस्मानी रिमांड वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत अली अमीन गंडा के 26 अप्रैल ताईं सखर जेल हवाले करे छॾियो आहे। खबर अवां सां शेयर कई पिया शिकारपुर मां। शिकारपुर की अदालत पीटीआई पाण अली अमीन गंडापुर के रिमांड ते जेल हवाले कयो आहे। अदालत अली अमीन गंडापुर की जिस्मानी रिमांड वारी दरख्वास्त रद्द करे छॾी आहे। अदालत अली अमीन के 26 अप्रैल ताईं सखर जेल हवाले करे छॾियो। खबर अवां सां शेयर कई पिया शिकारपुर मां। शिकारपुर की अदालत पीटीआई पाण अली अमीन गंडापुर के रिमांड ते जेल हवाले कयो आहे। अदालत अली अमीन गंडापुर की जिस्मानी रिमांड वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत अली अमीन के 26 अप्रैल ताईं सखर जी जेल हवाले करे छॾियो आहे। शिकारपुर में तफसील मालूम कंदासीं मंठार जागीरानी खां। जी मंठार आगा कजो। जी बिल्कुल अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अमीन गंडापुरी के पुलिस जे सख़्त पहिरे हेठ शिकारपुर की सिविल अदालत में पेश कयो वियो, जंहिं बैदि अदालत अली अमीन गंडापुर के 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड लाइ सखर जेल कस्टडी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। हालांकि अली अमीन गंडापुरी के 26 अप्रैल ते हिकु दफ़ो ॿीहर वरी शिकारपुर की अदालत में पेश कयो वेंदो। अली अमीन गंडापुरी के वकील ॿुधायो त पुलिस जेकी कायम लॻियल आहिनि उन्हनि तहत जांच ज़रूरी आहे। वधीक ॿुधाईंदो हलां त शिकारपुर वासी अमानुल्लाह बिरोही जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त अली अमीन गंडापुरी सोशल मीडिया ते रियासत खिलाफ़ घटि वधि ॻाल्हायो। होॾां अली अमीन गंडापुरी जे अदालत में पेश करण वक़्तु शिकारपुर पीटीआई अॻुवाण पारां अदालत जे ॿाहिरां सख़्त एहतजाज कयो वियो आहे। जी मेहरबानी मंठार सिंधराणी आगा करण लाइ।